अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अवां खे चऊं था भली कार। ऐं अॼु नेठि इहे ख़बरूं बि जेके आहिनि उहे अचणु शुरू थी वियूं त ही जेके मौजूदा असेंबलियूं आहिनि, सिंध असेंबली आहे, बलोचिस्तान असेंबली आहे या क़ौमी असेंबली, उन जी जेका मुदत आहे हूं त उहा 12 अगस्त ते ख़तमु पई थिए राति जो 12 वॻे। पर पीपल्स पार्टी ऐं नून लीग ॿुधाए पियो इतफ़ाक़ करे वरितो आहे त 8 अगस्त ताईं जेको आहे क़ौमी असेंबली तहलील थींदी। जॾहिं क़ौमी असेंबली टुटंदी त सूबाई असेंबलियूं ऑलरेडी जेके आहिनि सो टुटी वेंदियूं। ऐं हिकमत अमली इहा पई ॿुधाई वञे त जॾहिं समरी इहा 8 अगस्त ते मोकिली वेंदी सदर साहब खे ऐं मेवी सदर साहब उन ते सही न करे त पोइ कानून जेको आहे आइन उन में इहो लिखियलु आहे त सदर जेकॾहिं सही न बि कई त 48 कलाकनि अंदरि असेंबली पाण मुरादो टुटी वेंदी। ऐं इहो असां ताज़ो मिसाल पंजाब में ॾिठोसीं, जॾहिं पंजाब असेंबली खे टोड़ण जे लाइ समरी मोकिली वई हुई गवर्नर बलीगुर रहमान साहब खे, त उन्हनि उन ते सही न कई हुई। 48 कलाकनि अंदरि पंजाब असेंबली पाण मुरादो टुटी वई। इन जे करे उन्हनि खे खुटको हो त मे बी जेकॾहिं फिक्स तारीख़ ते हिकिड़ो त असेंबली जेकॾहिं पंहिंजी मुदत पूरी करे थी त पोइ 60 ॾींहंनि अंदरि इन्हनि खे इलेक्शन कराइणी पवंदी आहे। ऐं जेकॾहिं उनखां थोरी बि देरि कनि था त पोइ जेकॾहिं सदर सही न कई त बि मसइलो थी सघे थो। असेंबली पंहिंजी मुदत पूरी कंदी, पोइ 60 ॾींहंनि अंदरि इलेक्शन कराइणु लाज़िमी हूंदो। उन जे करे उन्हनि 8 अगस्त जी तारीख़ तइ कई आहे। सो ॻाल्हि उहा ई आहे जंहिं ते मुसलसिल असीं 2 हफ़्तनि खां बहस करियूं पिया त ही असेंबली कॾहिं ख़तमु थींदी, उन जे हवाले सां सभु कोई ॿुधाए पियो, पर ईंदड़ असेंबली कॾहिं ईंदी उन जे हवाले सां अञा खोड़ जेके आहिनि उहे तजिया ऐं तबसरा थियनि पिया। ऐं अञा ताईं कुझु माण्हू चवनि पिया त न निगरान सेटअप डिघे मुदे जे लाइ बि थी सघे थो। छा वाक़ई ईअं आहे? अॼु जे प्रोग्राम में वंस अगेन पाण हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त इलेक्शन वक़्त ते थींदी या उन में डिले बि थी सघे थो। घणे भाङे हाणे जेके पिक्चर आहे उहा क्लियर थिए पई। ऐं जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग मेन स्टेक होल्डर वॾियूं पार्टियूं जेके आहिनि उहे उन्हनि में इतफ़ाक़ थी चुको आहे। ऐं चयो इहो पियो त उन्हनि एस्टेब्लिशमेंट खे बि राज़ी करे वरितो आहे त इलेक्शन जेका आहे उहा वक़्त ते ई थिए। पर हिते हिकिड़ो वॾो सुवाल आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेको आहे उनजो सरबराह इमरान ख़ान साहब, उनजो फ्यूचर अञा तइ न पियो थिए। खोड़ सारा केस आहिनि, अञा ताईं कंहिं बि केस में उनखे का सज़ा कोन आई आहे। ऐं कुझु धुरियुनि जो इहो बि चवणु आहे त ज़ाहिर आहे इंतज़ारु पियो कयो वञे त इमरान ख़ान साहब जेसि ताईं नाअहल नथा थियनि, इलेक्शन वारी हिन ड्रोड़ खां ॿाहिरि नथा थियनि, तेसि ताईं इलेक्शन न थींदी। सो खोड़ केस आहिनि, अलकादिर ट्रस्ट बि आहे, तोशाखाना बि आहे, 9 मई जा केस बि आहिनि। ऐं इद्दत जी जेका मुदत आहे उन दौरान जेको निकाह वारो केस आहे अॼु उनजी बि हेयरिंग थी आहे। सो केस खोड़ सारा आहिनि। छा वाक़ई इलेक्शन खां पहिरियों ताईं ख़ान साहब जो जेको चैप्टर आहे उहो क्लोज़ थींदो ऐं ज़ाहिर क्लोज़ थींदो त पोइ घणा मामला अॻिते वधंदा। ऐं मियां नवाज़ शरीफ़ साहब जी कॾहिं वापसी थिए पई, इहे समूरा मामला जेके आहिनि अॼु जे प्रोग्राम में बहस थींदा, उन्हनि ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं हींअर इस्लामाबाद मंझां सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज निगार आहिनि अब्दुल रज़ाक खत्री साहब, उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। सो उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल करियूं था। अब्दुल रज़ाक खत्री साहब, तमामु घणी महिरबानी सर, अवां असांखे वक़्तु ॾिनो। अॼु त इहे ख़बरूं बि ज़ाहिर अची वियूं त हाणे पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग उन्हनि में इतफ़ाक़ थी चुको आहे त 8 अगस्त ते असेंबलियुनि खे टोड़ियो वञे। त खत्री साहब, हाणे असीं छा सम्झूं त वाक़ई इलेक्शन जेका आहे उहा वक़्त ते थियणु वञे पई, मतिलबु नवंबर में इलेक्शन थींदी, या अञा जेके इहे तजिया ऐं तबसरा हलनि पिया त निगरान सेटअप डिघे मुदे वारो हूंदो? अव्हां खे कीअं पियो लॻे सर सूरत हाल? न इलेक्शन त थींदी नसीर, असल में एक्चुअल 1 महीनो डिले थींदी, उहो इन सेंस में थींदी, उहो आइनी तौर ते जी 8 तारीख़ जी तव्हां ॿुधायो त 8 तारीख़ असेंबली टुटनि थियूं, त उहो ज़ाहिर आहे असेंबली पंहिंजी जेको आहे टेन्योर जॾहिं पूरो नथी करे त पोइ 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन थींदा आहिनि। तो हुकूमत टेक्निक इहा कई आहे त 1 महीनो वधीक मिली वञे त जीअं इत्तेहादी जमातनि खे पंहिंजी तयारी जो वधीक मौक़ो मिली सघे। तो इहे मामला अल्टीमेटली थी विया आहिनि। इहे इतला आहिनि त पोइ हाणे कुझु ॾींहंनि में क़ौमी असेंबली जो इजलास जेको आहे सो घुराइनि था, जेको 8 अगस्त ताईं हलाईंदा। ऐं उन राति ई मुमकिन आहे प्राइम मिनिस्टर एडवाइस मोकिलींदो सदर खे तो असेंबली तोड़े छॾे। तो निगरान सेटअप जे हवाले सां मामला अॻिते पोइते थी विया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो निगरान काबीना में केरु हुजे उन ते बि ॻाल्हि ॿोल शुरू थी वई आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहे त क़ौमी असेंबली ही 8 तारीख़ ताईं कोन टुटंदी, पर सिंध असेंबली ऐं बलोचिस्तान असेंबली बि तोड़े छॾींदा त जी हिकु ई वक़्तु सॼे मुल्क में चूंडूं थियनि। तो अल्टीमेटली इहे मामला तइ थी विया आहिनि। सिर्फ़ु 13-14 जेको आहे सो अगस्त ते जेका असेंबली पंहिंजो टेन्योर पूरो करे पई, ही 5-6 ॾींहं अॻु में हुनखे ख़तमु कंदा त जीअं इलेक्शन डिले थियनि बजाए अक्टूबर जे नवंबर में थियनि। त उनजो सबबु असल में इहो बि आहे, हिकिड़ो तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे त जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साहब जेकॾहिं 60 ॾींहंनि में इलेक्शन थियनि था त मियां नवाज़ शरीफ़ जी वापसी जा इम्कान तमामु घणा घटि आहिनि।
पर जेकॾहिं नवंबर में थियनि था त मियां नवाज़ शरीफ़ जी वापसी जा चांस घणा नज़र अचनि था। इन जे करे ई हिननि इन क़िस्म जी जेको आहे सो इहा आइन जी हदनि में रहंदे कोशिशि कई आहे त जीअं मियां नवाज़ शरीफ़ खे को रिलीफ मिली वञे ऐं हू अचे त जीअं नून लीग जेको उनखे पॉलिटिकल डैमेज जो आहे उनखे कवर करे सघे। सो ही मामला तक़रीबन उसूली तौर ते त तइ थी विया आहिनि। हाणे रुगो इतादिन सां बाज़ाब्ता तौर ते मुशावरत थींदी आहे, उनखां पोइ ई उनजी अनाउंसमेंट थी वेंदी। अच्छा खत्री साहब, अॼु इहे बि ख़बरूं हलियूं त आसिफ अली ज़रदारी साहब ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी साहब जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात थिए पई ऐं उनमें बि घणा मामला तइ थींदा। उन हवाले सां ज़ाहिर आहे अहम शहर में वेठा आहियो जिते इहे सभु फ़ैसिला थियनि था इस्लामाबाद में। सो इन में केतिरी सदाकत आहे, इन जा छा इतला आहिनि जेका हीअ अॼु अहम मुलाक़ात थियणु वञे पई? असल में सिर्फ़ु मुलाक़ातुनि में हाणे इहो रोज़ जो मामूल आहे। इन करे जी सर। नून लीग जरा इशू इहो आहे त नून लीग जेकॾहिं पंजाब जे अंदरि सीट एडजस्टमेंट करे थी त उनजो उनखे केतिरो नुक़सानु थींदो, केतिरो फ़ाइदो थींदो। सही सर, लाइन में थोड़ो शायदि इशू आहे, कोशिशि कंदासीं त ॿीहर अवां सां राब्तो थी सके। अब्दुल रज़ाक खट्टी साहब सां नज़ीर सां जी ॻाल्हि ॿोल हले पई ऐं हू बि ॿुधाइनि पिया त मामला घणे भाङे जेके आहिनि उहे तइ थी चुका आहिनि ऐं इन खां पहिरियां खोड़ ॻाल्हियूं हलियूं पियो, मुंझाईंदड़ ॻाल्हियूं हुयूं त निगरान सेटअप जेको हूंदो, निगरान वज़ीर आज़म केरु हूंदो ऐं उन ते इहे बि ख़बरूं हलियूं त एस्टेब्लिशमेंट ऐं मौजूदा जेका हुकूमत आहे उनमें के इख़्तिलाफ़ आहिनि ऐं मौजूदा हुकूमत चाहे थी त को सियासी माण्हू हुजे ऐं एस्टेब्लिशमेंट जी राय आहे त को मईशत दान हुजे त जीअं मईशत जी बहितरी जे लाइ हू क़दम खणी सघे। सो उन जे हवाले सां बि इहे ख़बरूं अचनि पियूं त उहे मामला बि तइ थी चुका आहिनि। जंहिंखां पोइ जेको इहो अहम फ़ैसिलो इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि कयो आहे त 8 अगस्त ताईं असेंबलियूं टुटी वञनि त जीअं 90 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो इलेक्शन थी सघे ऐं इन विच में मियां नवाज़ शरीफ़ साहब जी जेका वापसी आहे उहा बि थी सघे। सो उन जे हवाले सां ई सभु कुझु थिए पियो, मुलाक़ातूं थियनि पियूं। अच्छा खट्टी साहब, बिल्कुलु जीअं तव्हां चयो त हाणे मामला घणे भाङे ते थी चुका आहिनि। सो विच में जेके इहे ख़बरूं हलियूं पिए त एस्टेब्लिशमेंट जी राय आहे त को वॾो को माशी माहिर या मईशत दान चऊं उहो अचे निगरान वज़ीर आज़म ऐं पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी ख़्वाहिश हुई त न पॉलिटिकल माण्हू खे निगरान वज़ीर आज़म हुजणु खपे। सो उहे मामला बि हाणे सम्झो पिया या जेका अव्हां जी इंफॉर्मेशन आहे त तइ थी चुका आहिनि, को पॉलिटिकल माण्हू ई हूंदो जेको निगरान वज़ीर आज़म तौरु ईंदो अॻियां? असल में हिकु ज़हन में रहे त 3 महीननि जो जेको वज़ीर आज़म हूंदो उनजी छाकाणि निगरान वज़ीर आज़म आहे को वॾा फ़ैसिला कोन करे सघंदो। बिल्कुलु ईअं ई आहे। ठीकु आहे त ज़ाहिर आहे त जेको वॾा फ़ैसिला न करे सघंदो त उनखे तव्हां केतिरो बि माहिर माण्हू विहारे छॾियो छा कंदो। त हीअ असल में कोशिशि ॿिन्ही धुरियुनि जी आहे, पाकिस्तान मुस्लिम लीग नून, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, त अहिड़ो माण्हू हुजे जिन जेको ॿिन्ही धुरियुनि खे क़ाबिल क़बूल हुजे, जेको हिननि जी ॻाल्हि बि ॿुधे ऐं कम खे बि हलाए। छाकाणि त इमरान ख़ान वारो चैप्टर जेको आहे सो तक़रीबन सम्झो क्लोज़ थी चुको आहे। आख़िर में ख़ैबर पख्तूनख्वा में जेका सूरत हाल हुई उतां परवेज़ खटक वारो जेको उनखे डैमेज थियो आहे उहो शायदि हाणे कंट्रोल न थी सघे। सो पख्तूनख्वा जे अंदरि हे जेका PTI पार्लियामेंटेरियन ठही आहे उनजे करे जेके विनिंग कैंडिडेट आहिनि या जेके माण्हू सोसाइटी में असर रसूख़ रखनि था उनजे नतीजे में तव्हां ॾिसंदो त सूरत हाल बिल्कुलु तब्दील थी वेंदी ऐं ही PTI पार्लियामेंटेरियन, इस्तेहकाम पार्टी, मुस्लिम लीग नून, पीपल्स पार्टी, हाणे इस्तेहकाम पार्टी ऐं तव्हांजी जेका PTI पार्लियामेंटेरियन आहे जेका पार्टी 70-80 खनि सीटूं जेका बि खणी ईंदी ही उन सां गॾु वेही जेको आहे सो कमु हलाईंदी ऐं तव्हां ॾिसंदव त ईंदड़ टेन्योर में असांखे जेका अपोज़िशन हूंदी उहा फ्रेंडली मिलंदी। छाकाणि त पाकिस्तान माशी तौर ते हाणे एॾो डैमेज थी चुको आहे जो के वॾे जेको आहे सो प्रोटेस्ट खे या जेको अदम इस्तेहकाम आहे सियासी उनखे हाणे अफोर्ड नथी करे सघे। सो इन करे ही चाहिनि पिया त जेका बि नई हुकूमत ठहे उहो पॉलिटिकल जेको इकोनॉमी वारो आहे चार्टर उन ते सभु धुरियूं मुतफ़िक़ थींदियूं। को 20-25 सालनि जो प्लान ठाहिजे जी गाॾियूं जी मुल्क जो मामिलो जेको आहे सो गाॾो हलाए सघिजे।
सही सर सर अॼु बि असां ॿुधोसीं पिए सुहेल वड़ाइच साहब या ॿिया जेके सीनियर तर्जनिकार आहिनि उन्हनि जी राय ते रिएक्शन वोट जेको आहे उहो अची सघे थो PTI जी हिमायत में, इन जे करे बि एस्टेब्लिशमेंट या कुझु धुरियूं ख़ौफ़ज़दा आहिनि त इलेक्शन खे थोरो डिले कजे। इहे तजिया ऐं तबसरा बि थियनि पिया ऐं कुझु माण्हू वरी के सर्वेस जेके आहिनि चयो पिया एस्टेब्लिशमेंट कराया आहिनि, अञा त इमरान खान सां गॾु माण्हू मौजूदु आहिनि। सो अव्हां जी छा राय आहे त वाकई रिएक्शन में को इमरान खान जी हिमायत में वोट अची सघे थो इलेक्शन दौरान को? नसीर साहब, वोट तमामु घणो आहे। सवाल बुनियादी तौर पैदा इहो थिए थो त छा उन जा उम्मीदवार बीह सघंदा, नंबर 1। नंबर 2 ॻाल्हि इहा त छा इलेक्शन ताईं इमरान खान या उनजी पार्टी जेका आहे उहा बरक़रार रही सघंदी, छा उन ते बैन लॻी वेंदो। 9 मई वारा वाक़िया, तोशा खाना, इहे सभु केस ईंदड़ ॾींहंनि में फ़ैसिला कुन पोज़ीशन में वेंदा। तो इस्टेब्लिशमेंट जी इहा मर्ज़ी आहे, मौजूदा रिजीम जेका आहे पॉलिटिकल रिजीम, उनजी बि इहा मर्ज़ी आहे त इमरान खान जे निशान वारो उम्मीदवार ई न हुजे। सो तव्हां सम्झी सघो था त रिएक्शनरी वोट बि ईंदो। पर हाणे इन में हिकिड़ो ॿियो बुनियादी सवाल ज़रूरु आहे त छा इंटरनेशनल सतह ते इहो जेको सॼी तनक़ीद थींदी पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ऐं मौजूदा पॉलिटिकल रिजीम ते ही उनखे अफोर्ड करे सघंदा या न। बहरहाल इहो सवाल पंहिंजी जाइ ते ज़रूरु जेको आहे। ऐं उन ते हींअर खां ई खान साहब हिकिड़ो बयानियो ठाहिण जी कोशिशि करे पियो त ईंदड़ इलेक्शन खे कीअं तकरारी बणाइजे ऐं इंटरनेशनल जेके बि इंटरव्यू ॾिए थो उनमें इहो ई ॿुधाए थो वञे त ॿुधाए पियो खान साहब मूंखे नाअहल कयो वेंदो या मुंहिंजा माण्हू टोड़िया पिया वञनि, इंसानी हक़नि जी भनकड़ी थिए पई। त वाकई इहो सवाल आहे त इंटरनेशनल बिरादरी जेका आहे उहा हिन इलेक्शन खे केतिरो क़बूल कंदी ऐं उनजो केतिरो पाकिस्तान ते इम्पैक्ट पवे थो जेकर इंटरनेशनल बिरादरी क़बूल नथी करे नतीजनि खे, या कहिड़ियूं रिपोर्टूं अचनि थियूं कटी साहब? सर, हाणे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहे त दुनिया में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहो इहा सॼी डायनामिक्स चेंज पियूं थियनि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त ईरान ऐं सऊदी अरब जे विच में जेको असां रोमान सां ॾिसूं था, दुश्मनी जी हद ताईं अॻिते वियल हुआ इहे ॿई मुल्क, शयूं चेंज थी वयूं आहिनि। चाइना जेको आहे सो ताक़तवर थिए पियो, अमेरिका कमज़ोर थिए पियो। हाणे हिन सॼी सूरत हाल जे अंदरि जेकॾहिं चाइना पाकिस्तान जी स्टेट सां गॾु बीठल आहे, ईरान बीठल आहे या जेके ॿिया कंट्रीज़ आहिनि बीठल आहिनि, उनमें इमरान खान जी पोज़ीशन छा बीहंदी? चाइना जे हवाले सां इमरान खान जी पॉलिसी तव्हांजे साम्हूं आहे। इतफ़ाक़ इहो आहे त इमरान खान न रुगो जेके मक़ामी स्टेक होल्डर आहिनि पर इंटरनेशनल वॾा जेके स्टेक होल्डर आहिनि उन्हनि खे बि नाराज़ कयो आहे। सो उन वटि हिन वक़्तु ऑप्शन तमामु घटिजी आहे। सही। सो इन करे मूंखे फ़िलहाल ईंदड़ ॾींहंनि में उनजे हवाले सां का अहिड़ी उमेद नज़र नथी अचे जो हू फ़िलहाल उभरी अचे पॉलिटिकल मंज़रनामे ते। सही। अच्छा सर, तीअं विच में अवां ॻाल्हि कई नवाज़ शरीफ़ साहब जे हवाले सां, बिल्कुलु नवाज़ शरीफ़ साहब जी वापसी जो ई नून लीग खे इंतज़ारु आहे। कुझु माण्हू इहे बि किथे किथे तजिया असीं ॿुधूं पिया त मे बि जेका आम इलेक्शन थिए नवाज़ शरीफ़ साहब उनजो हिसो न हुजे ऐं बाय इलेक्शन में हू कामयाबु थी करे अचे, इन विच में कोई ॿियो माण्हू जेको आहे नवाज़ लीग जे तरफ़ां ईंदो, इहे ख़बरूं बि हलनि पियूं थियूं। इन्हनि खे कीअं था ॾिसो त वाकई तेसि ताईं मामला सेट थी वेंदा, नवाज़ शरीफ़ साहब अची वेंदा, इलेक्शन मुहिम बि हलाईंदा, पाण बि जनरल इलेक्शन जो हिसो हूंदा, या वाकई हू बाय इलेक्शन में जेको आहे सो इलेक्शन में हिसो वठी सघंदा? असल में ॾिसो, मूं जे तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो त नवाज़ शरीफ़ असल पाकिस्तान उन ई सूरत में अची सघे थो जॾहिं उनजी नाअहली वारे केस वारे फ़ैसिले ते स्टे अचे। ठीकु आहे, सुप्रीम कोर्ट उनखे ऐं जॾहिं स्टे अची थो वञे त पोइ तव्हां सम्झो त हुते इलेक्शन में बीह सघे थो। ऐं जेकर इलेक्शन में बीह सघे थो त यानी मुल्क ईंदो, जेल कोन वेंदो, सिधो पंहिंजे घर ईंदो। इहे सभु बुनियादी तौर ते इंतज़ारु एक्चुअल जी मूं तव्हां सां पहिरीं ॻाल्हि कई त हीउ 3 महीना जेको डिले कयो ई इन करे इलेक्शन आहे बजाए 60 ॾींहंनि जे 90 ॾींहं, उहो कयो ई इन करे अथनि त जीअं जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चीफ जस्टिस थी वञे ऐं मौजूदा चीफ जस्टिस पंहिंजो टेन्योर पूरो करे उन खां पोइ इहे मामला अॻिते हलनि। हाणे ॾिसणो इहो आहे त छा जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा मियां नवाज़ शरीफ़ खे इन में रिलीफ ॾिए थो। हिन वक़्तु ताईं त इहे ॻाल्हियूं बहरहाल ज़रूरु साम्हूं अची चुकियूं आहिनि त पानामा केस जेको आहे सो सॼो पॉलिटिकल इंजीनियरिंग हो ऐं उनजे नतीजे में ई जेको आहे सो मियां नवाज़ शरीफ़ खे डिस्क्वालीफाई कयो वियो। हाणे उहो सॼो माहौल त हुकूमत ठाहे छॾियो आहे। हाणे अदालतनि मां उनखे रिलीफ केतिरो मिले थो
सो इहो इन जे लाइ तव्हां सम्झो त तव्हांखे हाणे महीनो ॾेढ ई महीनो ॾेढ न बहरहाल 2 महीना इंतज़ारु करणो पवंदो ऐं शयूं मूंखे लॻे थो त क्लियर थी वेंदियूं। सही। अच्छा सर, आख़िर में मुख़्तसर ही जेके नवां तजुर्बा थियनि पिया इस्तेहकाम पाकिस्तान या ही तहरीक इंसाफ़ पार्लियामेंटेरियन, इहे जेके नंढा नंढा धड़ा आहिनि या बाप आहे, MQM आहे, क्यू लीग आहे, इन्हनि धड़नि जो ईंदड़ हुकूमत साज़ी में केतिरो रोल पिया ॾिसो सर तव्हां? इहे सभु हुकूमत में हूंदा, जिन जा माण्हू आहिनि, जिन ठाहियूं आहिनि, उहे भला हिननि खे छॾे ॾींदा था। पहिरीं ॻाल्हि ई त हाणे त समूरियूं पार्टियूं जिन जूं आहिनि उन जूं आहिनि, ऐं हीअ त ख़ैर ख़ासि माण्हू आहिनि, तंहिंजे करे न अव्हांखे खुटको हुजणु घुरिजे न हिननि खे को खुटको आहे। हिननि जी सदाई पार्टी सरकार जी पार्टी आहे, सो हिन में मौजूदु हूंदा, कंहिंखे घटि कंहिंखे वधि, बहरहाल इहे हिसो हूंदा ईंदड़ रिजीम में। ऐं जॾहिं अहिड़े क़िस्म जा धड़ा हिसो हूंदा आहिनि, पोइ असां ॾिठो आहे MQM जीअं ब्लैकमेल कंदी रही आहे, त पोइ हिकिड़ी का बि जेका हुकूमत हूंदी उहा केतिरो आज़ादु ऐं ख़ुदमुख्तियार हूंदी कानून साज़ी करण में, कुझु जेका एस्टेब्लिशमेंट खे क़बूल न हुजे, पोइ त ब्लैकमेल पई थींदी इहा बि हुकूमत सर? नसीर, मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे सूरताल जेको बीबी जो दौरु हो या इवन ज़रदारी साहब वारो ऐं नवाज़ शरीफ़ जो दौरु, पर हीउ जेको इमरान वारो दौरु असां ॾिठो आहे, इन में इमरान ख़ान एस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी ते सभु कुझु कंदो रहियो, मौजूदा हुकूमत उनखां 2 क़दम अञा अॻिते आहे। सो हाणे त इहा रीस लॻी वई आहे, तो हर को माण्हू जेको आहे ज़रूरत ई कोन हूंदी। हाणे त जीअं हू चवंदा ईअं थींदो, तंहिंजे करे इहो जेको आहे सो हिकिड़ी पार्टी आहे ऐं माण्हुनि जा चेहरा मटबा, इहो किसो ईअं ई हलंदो। ठीकु आहे सर, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। अब्दुल रज़ाक खट्टी साहब जी नाज़िर राय अव्हांजे साम्हूं आहे। सो नो डाउट इन नंढनि धड़नि जो माज़ी में हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे, किरदारु रहियो आहे, ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे कीअं हिकिड़ी चूंडियल हुकूमत खे ब्लैकमेल कंदा रहिया आहिनि, उहो बि असां सभिनी जे साम्हूं आहे। पर खट्टी साहब चवंदा आहिनि अहिड़ी का नौबत ईंदी ई कोन, छाकाणि त इन हुकूमत जा बि खोड़ अहिड़ा स्टेप्स आहिनि जेके हू खणनि पिया, त नज़र अचे पियो त अञा हू अॻियां सोचनि मथे था ही करे ॾेई था छॾनि, त पोइ ब्लैकमेलिंग जी ज़रूरत छो पेश ईंदी। बहरहाल हिते वक़्तु थिए पियो नाज़रीन मुख़्तसर ब्रेक जो, असीं वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त इन मामले ते अञा पाण तफ़सीली तौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं।